बिरासिटी थाणे ते गुज़िर ॾींहुं मंगो लिंक रोड ते स्काप खाते जी स्कीम जी पंपिंग स्टेशन ते हलंदड़ कम दौरान नामालूम हथियारबंदनि पारां अमली खे जरकमाल बणाए लखनि रुपयनि जे सामान जी चोरी वारे मामले जो मैनेजर इमरान शेख जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। थाणे जे केस नंबर 55/2025 में कलम नंबर 395 ऐं 342 PPC तहत दाख़िल कयो वियो। केस में फरियादी जणायो आहे त स्काप खाते पारां नई पंपिंग स्टेशन जो तामीराती कमु गुज़िरियल 5 महीननि खां हलंदड़ आहे, जेका स्कीम जो कमु 34 करोड़ जी लागत सां ठेकेदार मंसूर शेख कराए रहियो आहे। गुज़िर राति ओचितो नामालूम 10 नामालूम हथियारबंद आया ऐं असां मज़दूरनि समेत अमले खे हथियारनि जे ज़ोर ते जगमाल बणाए टेंट में बंदि करे छॾियो, जंहिंजी कुझु देरि बाद हिकु मस्ता वधीक 10 नामालूम माण्हू आया ऐं उते मौजूदु सामान जिन में लोही, सरियो, पाइप, सोलर बैटरियूं ऐं मोटरसाइकिल खणाए फरार थी विया। राब्ते करण ते बिरासिटी पुलिस ॿुधाए त फरियादी जे अचण ते केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ हिकमत अमली जोड़े रहिया आहियूं। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।